बि नाकाम वियो। तव्हां पास्को खे त पहिरियां ई ख़रीदारी न करणु ॾिनी, पास्को खे तव्हां ख़रीदारी न करणु ॾिनी। पास्को जी सूरत हाल इहा आहे जो तव्हां हुनखे बैंड करे छॾियो। हुननि जा पुराणा स्टॉक जेके आहिनि उहे ई विवलाइज़ेशन, उहे ई उन्हनि मालनि खे ई सुरो वेठो लॻे। तव्हांजी पॉलिसी, असांजी सूरत हाल इहा आहे त जेका हिन वक़्तु कंडीशन आहे त जेके वापारी माण्हुनि ते छापा हणो, भई रोड ब्लॉक कयो वियो आहे, का बि लोडिंग कराची जे तरफ़ नथी करणु ॾिनी वञे, या त ईअं आहे त कराची सिंध जो हिसो न आहे। भई कराची कैपिटल आहे, हिकिड़ो सिंध जो हब आहे, इंटरनेशनल मार्केट आहे, पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज उते आहे। तव्हां उते जेके एतिरियूं फ्लोर मिलूं, जेको 3.5 करोड़ आवाम उते रहे थो, हुनखे सप्लाई खपे कणिक जी। तव्हां रस्ता रोक करे कहिड़ो पैगाम था पिया ॾियो? जॾहिं असां हुनखे कानूनी हिसाब सां कणिक खे मुंतकिल था पिया कयूं कराची जे तरफ़, त मिल जो लाइसेंस बि आहे, ट्रेडर पंहिंजो लाइसेंस बणे थो पियो, उनजी बिल्टी बि ठहे थी पई, त तव्हां उनखे गाॾियुनि खे छो था पिया रोकियो, छो था पिया अनलोड कयो? घटि में घटि 50 गाॾी कैप्चर थी आहे, अनलोड थी आहे, जेका हिकु गाॾी 10 लाख रुपए जो नुक़सान थी करे। वापारी हिन वक़्त ताईं जेको आहे 50 गाॾीअ जो लास 5 करोड़ जो लास सिर्फ़ु दादू ज़िले में। उनखां पोइ इंतिहाई अफ़सोस आहे इहो थो चवणो पए त उन में धंधो वेठो हले, कारोबार वेठो हले। उहे कहिड़ा मामलात आहिनि, कीअं आहिनि, छा आहिनि, इहो बि हिकिड़ो वॾो इशू आहे। राति बि ऐं बहितरीन अंदाज़ सां डिप्टी कमिश्नर दादू साहब हिन पॉलिसी खे मॉनिटरिंग करे पियो, ऐं घुराए करे फूड डिपार्टमेंट ऐं रेवेन्यू जे तमामु ऑफिसरनि खे हिदायतूं कयूं त बाबा कारोबारी माण्हुनि सां बहितर रवैये सां पेश अचिणो आहे, प्यार मोहबत में कमु हलाए, जीअं तव्हांखे कमु भली सघे। लेकिन हिते मामलात कुझु मुख़्तलिफ़ थी विया, ऐं कुझु साथियुनि 5 आङुरियूं हिक जहिड़ियूं कोन्हनि, कारूं रिटियूं हर जॻह ते हूंदियूं आहिनि। कुझु माण्हुनि, जिन माण्हुनि जी एतिरी माहौल हैसियत न हुई, उन्हनि पंहिंजे ऑफिसरनि खां लिकी करे धंधो शुरू कयो। असां उन्हनि माण्हुनि जा नाला नथा खणूं, हाईलाइट कयो, डिप्टी कमिश्नर दादू साहब खे ॿुधायोसीं ही मामलात आहिनि। इंतिहाई अफ़सोस थो चवणो पए त कल्ह बि कैप्चर्ड जेके गाॾियूं असांजूं थियूं आहिनि सीता गोदाम ते, को टाइमिंग न हुई, को माहौल कोन हुयो, 7 बजे गाॾियूं उहे जेको आहे कैप्चर अथई, हेॾे मैसेज हलियो आहे, हे थियो आहे, बिल्कुलु बोगस ॻाल्हियूं हुयूं। ऐं जंहिं महिल असां पुलिस उते बीठी हुई गाॾियुनि खे रोके, पुलिस सां असां जंहिं महिल SHO साहब सां राब्तो कयो त हुन चयोसीं असांखे फूड डिपार्टमेंट जूं हिदायतूं आहिनि। अफ़सोस इन ॻाल्हि जो आहे त हिकिड़ो थाणे जो वॾो मुंशी मोहम्मद आलम खोसो, उहो असांखे चए थो त WhatsApp ते ॻाल्हायो, WhatsApp ते ॻाल्हायो, चए थो 2 गाॾियुनि जा 3 लख रुपया थींदा, जेकॾहिं 3 लख रुपया असांखे ॾियो त असां गाॾियुनि खे छॾियूं। हे सिंध आहे, ही दादू ज़िलो आहे, ही प्यारो पाकिस्तान आहे, जंहिंमें हिकिड़ो पुलिस स्टेशन जो वॾो मुंशी आहे, उहो 3 लख रुपया रुश्वत थो घुरे गाॾियुनि जी। हे त बाबा धंधो वेठो हले, कि तव्हांखे कणिक थोरी थी खपे। तव्हां 4100 रुपया वज़ीर आला सिंध साहब खे गुज़ारिश आहे त 4100 रुपया तव्हां पास्को खां कणिक ख़रीद था पिया कयो। उहो असांजो जेको कैप्चर्ड माल कयो अथऊं